नाज़रीन, कारसा साने के 15 साल गुज़री विया शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं कराची खां कारसा साने के 15 साल गुज़री विया शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां शहीदनि जी यादगार ते हाज़िरी कई आहे भरी आहे। जॾहिं त अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह, निसार खोड़ो, सईद गनी ऐं ॿियनि बि शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं नाज़रीन कराची खां कारसा साने के 15 साल गुज़री विया शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां शहीद जी यादगार ते हाज़िरी भरी आहे। जॾहिं त अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह, निसार खोड़ो, सईद गनी ऐं ॿियनि बि शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी आहे। इन हवाले से असां लाइन ते मौजूद है कराची मां KT न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी अल्ताफ़। इन हवाले असां लाइन ते मौजूद है कराची मां KT न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कारसा शहीदन जे यादगार से पीपल्स पार्टी जे अगुवाणन शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सईद गनी, निसार अमन खोड़े ऐं ॿियनि अची करे दुआ घुरी आहे, फातिहा पढ़ी आहे। उन खां पोइ मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन जो चवणु आहे त अॼोको ॾींहुं यादगार सां गॾोगॾु निहायत अफ़सोस जो ॾींहुं आहे त पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वाहिद सियासी जमात आहे जंहिं हमेशह मुल्क जे सालमियत ऐं जमहूरियत लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। शहीद जी कुर्बानियुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। जेकी पिंडी ऐं कराची वाक़िअनि में मुलवस आहे उन्हनि खां तारीख़ जेको आहे उहो इंतकाम वठी छॾियो आहे। कारसा हमले में 150 खां वधीक कारकुन शहीद थिया ऐं 450 खां वधीक ज़ख़्मी थिया। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते हमिलो जमहूरियत जी बहाली वारी जिदोजहद खे ख़तमु करणु हो। अॻुवाणनि जो चवणु हुयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी समूरी ज़िंदगी जमहूरियत खे मज़बूत करण में गुज़ारी। अज़ीम लीडर मोहतरमा बेनज़ीर पिंडी में पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। हिन मुल्क में जमहूरियत जो सिजो उभारियो। ठीक है, वॾी महिरबानी अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾियण जे लाइ।